ॻाल्हि इहा आहे, इहा वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेके माण्हू अरसे खां वठी सांगड़ ते क़ाबिज़ हुया, उन्हनि सांगड़ जे आवाम जी ख़िदमत करण जे बदिरां पंहिंजे पाण खे फ़ाइदो पहुचायो ऐं माण्हुनि खे अहिड़े ख़ौफ़ में रखियो सालनि खां वठी त ॼण माण्हुनि जी जेका सोच हुई, माण्हुनि जी जेका सम्झण जी सलाहियत हुई, उन्हीअ खे अॻिते वधण खां हिननि कब्ज़ाख़ोरनि रोके छॾियो। तव्हांखे ख़बर आहे त 2013 में जॾहिं सांगड़ में इनकलाब जी शिकल में पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन्स में कामयाब थी, उन खां वठी अॼु ताईं जेको कुझु सांगड़ में थियो आहे उहो बि तारीख़ हुनजी गवाह आहे। हुते जा माण्हू भले हू कहिड़ी बि पार्टी सां हुजनि, छाकाणि आउं त सम्झां थी त मुंहिंजे जेके मुखालिफ़ में पार्टीज़ आहिनि, उन जा बि कारकुन ग़रीब आहिनि ऐं उन्हनि जे कारकुननि वटि बि ॿार हूंदा आहिनि, उन्हनि वटि बि घर हूंदा आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि खे बि पाणी खपे, उन्हनि खे बि इलाजु खपे, उन्हनि खे बि नौकरियूं खपनि, उन्हनि खे बि ख़ुशहाली खपे। पर जॾहिं खां पीपल्स पार्टी सांगड़ में आई आहे, जेकॾहिं ख़ुशहाली सांगड़ ॾिठी आहे त उन वक़्त खां ॾिठी आहे। अॻु में इहा न ख़ुशहाली हुई, न हालत हुई, न रोड, न रस्ता, लाक़ानूनियत हुई। जॾहिं रोड टुटल हुया त धाड़ा बि लॻनि, चोरियूं बि थियनि। अॼु कानून बि हरकत में अचे थो जेकॾहिं कुझु कार्रवाई या को क्राइम थिए थो। अॼु माण्हुनि वटि रोड आहिनि, अॼु रोडनि रस्तनि ते न सिर्फ़ु माण्हू पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे महसूसु कनि था त उन में आराम आयो, बल्कि कारोबारी एतबार सां बि वॾो फ़ाइदो थियो आहे। जेको रोड जो नेटवर्क अॼु सांगड़ में आहे, उहो सिर्फ़ु 2013 खां पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जी ख़िदमत जे करे थियो आहे। जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त हीअ एम्बुलेंस जी मुखालफ़िन ॻाल्हि कई आहे ऐं मुखालफ़त बर मुखालफ़त, मूंखे असल में अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त सांगड़ शहर में हिकिड़ो हॉस्पिटल आहे ऐं आउं त चाहियां थी, मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त उहो हॉस्पिटल अहिड़े क़िस्म सां कमु करे त असां ख़ुशि थियूं ॾिसी त हुते केटर थो करे सभिनि खे ऐं हुन में असां घणी गुंजाइश जेका इम्प्रूवमेंट जी हुई उहा थी बि आहे ऐं अञा बि हुन में इम्प्रूवमेंट अची सघे थी। पर शहर जा माण्हू अस्पताल रसी सघनि था, जेके ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि उहे अस्पताल नथा पहुची सघनि। घणा वाक़िया अफ़सोसनाक थी वेंदा आहिनि ऐं माण्हुनि वटि का मदद न पहुचंदी आहे। त यकीनन हिकिड़े इलेक्टेड नुमाइंदे जी हैसियत में हुते तक जे हिकिड़े चूंडियल कैंडिडेट नुमाइंदे जी हैसियत में मूंखे इहो सूर, मूंखे इहा तकलीफ़ महसूसु थी आहे हिकिड़े वक़्त खां पई थिए। इन करे मूं हेल्थ डिपार्टमेंट खे हिकिड़ी अर्ज़ी, हिकिड़ी दरख़्वास्त ॾिनी त भई महिरबानी करे असांजे हिते ॿाहिराड़ी में इलाइक़ा आहिनि, रिमोट एरियाज़ आहिनि, हिते माण्हू पहुची नथा सघनि हॉस्पिटल्स, भले हू सांगड़ शहर में हुजे, हैदराबाद में हुजे या खिपरे में बि सुठो हिकिड़ो शहर में हॉस्पिटल आहे, उस ताईं बि माण्हू नथा रसी सघनि ऐं उते लाइ बि मूंखे फ़िक्रु आहे त हुते बि ॿाहिराड़ी जा माण्हू जेके आहिनि उहे चाहिनि था त हुननि वटि एम्बुलेंस जी सहूलियत हुजे, जंहिं लाइ असां कोशिशूं वठूं पिया। पर असां अचूं था हिन पासे जाम नवाज़ली जे पासे, जिते ॿाहिराड़ी आहे घणी, उते जे लाइ असां हिकिड़े वक़्त खां हेल्थ डिपार्टमेंट खे चयो हो ऐं शुक्रगुज़ार आहियां त नेठि आख़िरकार मूंखे एम्बुलेंस ॿाहिराड़ी जे ग़रीब मिसकीन माण्हुनि लाइ मिली आहे। हाणे हिन ते जेकॾहिं को मुखालफ़त कंदो त मूंखे ॾुख थींदो, छाकाणि सांगड़ जे बि ॿाहिराड़ी इलाइक़नि में आउं चाहियां थी त मदद मिले। हीअं सांगड़ मां न तालके जी ॻाल्हि थी कयां, ऐं जामनवाज़ली तालको हुजे या खिपरो तालको हुजे या सिंझोरो तालको हुजे, इहे सभु पंहिंजा तालका आहिनि। हिते जी ॿाहिराड़ी पंहिंजी ॿाहिराड़ी आहे ऐं आउं सम्झां थी त असांखे शहर में जेके हॉस्पिटल्स आहिनि हुननि खे इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे ऐं ॿाहिराड़ी ताईं असां कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हुनि ताईं मदद पहुचायूं, इन जी कोशिशि करण जी ज़रूरत आहे। त अॼु हिकिड़ी सुठी स्टेट ऑफ आर्ट एम्बुलेंस मिली आहे तालके जाम नवाज़ली में ऐं हुते जी ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे आउं सम्झां थी त हिन एम्बुलेंस जे करे वॾो फ़ाइदो थींदो। त असांखे हिक ॿिए जो फ़ाइदो ॾिसणु खपे, असांखे ग़रीब जो फ़ाइदो ॾिसणु खपे। हीअ जेका सोच आहे न, जेका अञा बि कुझु सांगड़ तालको हुजे या हुते जो शहर हुजे, हुननि जे माण्हुनि जे अंदरि आहे, इहे ई इंतिशार पसंदी आहे जंहिंजे करे सांगड़ ज़िलो कुझु माण्हुनि जे कब्ज़े में हुयो। असां इहे
सोच जेका हाणे थोड़ी घणी रहिजी वई आहे, इन जो बि मुक़ाबिलो ईंदड़ इलेक्शन में इंशाल्लाह कंदासीं। हिननि जा बि ज़हन इंशाल्लाह अवामी ख़िदमत जी तरफ़ खणी ईंदासीं, छाकाणि जेसिताईं अवाम जी दुआ न लॻंदी ओसिताईं को कामयाबु कोन थींदो। ग़रीब माण्हू दुआ कंदो आहे त कामयाबी हासिल थींदी आहे, ऐं इन्हनि बेवकूफ़ माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे।